मुमताज़ सियासी समाजी अखबार एडवोकेट सैयद शफकत अली शाह सखर ऑफिस में सखर ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मौजूदीन सां मुलाक़ातूं ऐं ताज़ियतूं कयूं। मौजूदा महांगाई समेत मुल्की सूरत-हाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जो इज़हार कयो, जॾहिं त कंधरा जी मारूफ़ सियासी समाजी शख़्सियत जहांगीर ख़ान धारेजो जी नाश्ते वारी दावत में शिरकत कई। कंधरा पहुचण ते सदर शानदार इस्तक़बाल कयो वियो। मेज़बान जहांगीर ख़ान धारेजो आयल महिमान खे सिंधी सक़ाफ़त मूजिबि टोपी ऐं अचरज जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं त इन खां अॻु ऑल सखर ताजिर इतिहाद चेयरमैन ऐं मज़हबी अॻवान महबूब अली सेतो ऐं ॿियनि मौजूदीन पारां संदसि ऑफिस में कयल मुलाक़ात में पिणु सखर जे शहरनि ऐं बहिराड़ी वारे इलाइक़नि में अमन अमान जी सूरत-हाल ते ॻणिती जो इज़हार कंदे चयो त सखर ज़िले समेत जैकमाबाद, घोटकी, शिकारपुर, कनकोट, कशमोर, ख़ैरपुर ऐं ॿियनि ज़िलनि में अमन अमान जी सूरत-हाल ख़राब आहे। ज़िलेवासी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। अॻवाननि सखर जे शहरनि खे सहूलियतुनि जी खोट, पीअण जे साफ़ पाणी जी अदम फ़रहामी ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ पिणु ग़ौर वीचार कयो। सैयद शफ़क़त अली शाह सखर जे सीनियर साफ़ी अदीब ऐं ड्रामा नवीस मुमताज़ बुखारी जी घरवारी जी वफ़ात ऐं बहार कॉलोनी जे रहवासी अब्दुल गफ़ार मलिक जी घरवारी जी वफ़ात ते पिणु घर पहुची साणनि ताज़ियतूं कयूं ऐं ॾुख जो इज़हार कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची